यानी पुलिस से भी मुक़ाबिलो आहे, वारस चवंदा त कूड़ो केस आहे या साफ़ हिते केस थिया आहिनि? बुनियादी तौर ते पुलिस खे इहो अख़्तियार ई कोन्हे त किथे बि कंहिं बि अहिड़े माण्हू ते ख़ासि तौर ते जंहिं ते को इनाम मुक़ररु थियल न हुजे, जंहिं ते को डेथ वारंट इशू थियल न हुजे, उनखे पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए हुनखे गोली हणी छॾिजे, अहिड़ो को पुलिस खे अख़्तियार ई कोन्हे। इहो मुकमिल तौर ते पुलिस एक्स्ट्रा जुडिशनल किलिंग कई आहे, क़तल कयो आहे। ऐं असां सम्झूं था पिया त जेको वारसनि जो मौक़ुफ़ु आहे उहो वधीक मुनासिबु ऐं जाइज़ आहे, छाकाणि त नादर ते बि जेके जेके केस दाख़िल हुया, पुलिस जो कमु हुन गिरफ़्तार करे अदालत जे हवाले करे। पुलिस खे इहो अख़्तियार ई कोन्हे त ईअं हुनखे कंहिंखे गोली हणी ऐं हुनखे ओसि ताईं जेको आहे छॾे ॾिजे जेसि ताईं हुनजो साह पूरा नथा थियनि। असां जेका फिल्म ॾिठी आहे उन में त जॾहिं इस्पताल आंदो थो वञे त हुन में साह ई कोन्हे। तंहिंजे करे असीं सम्झूं था पिया त इहा एक्स्ट्रा जुडिशल किलिंग आहे। ऐं ॿियो इंसाफ़ कीअं थिए? हिकिड़ो माण्हू कुर्सी ते वेठो आहे, सिटिंग SP लॻो वेठो आहे, ऐं ॿियो DIG जेको आहे उन टीम तहक़ीक़ात थी करे। असीं सम्झूं था पिया त इहो सॼो नाटक आहे, ड्रामो आहे। पहिरें शर्त ते हिनखे SP साहिब खे मुअतल करणु घुरिजे, लाइन हाज़िर करणु घुरिजे, जेसि ताईं ही हिन केस जो हिकिड़े पासे जेको आहे नथो थिए केस, ओसि ताईं SP साहिब खे चेयर ते न हुजणु घुरिजे, हुनखे मुअतल हुजणु घुरिजे। ऐं उन सां गॾोगॾु जेका तहक़ीक़ात थिए थी पई, उहा तहक़ीक़ात पुलिस जेको आहे कोन करे, न को ॿिए कंहिं ज़िले जो करे, पर हिकिड़ी ठाही वञे जेका मुकमिल तौर ते तहक़ीक़ात करे, पोइ मालिकनि खे, दोस्तनि खे, साथियुनि खे, आम माण्हू खे पोइ जेको आहे त अंदाज़ो थी सघंदो त वाक़ई कुझु न कुझु इंसाफ़ थियो आहे। पर पुलिस जी तहक़ीक़ात कंहिं बि नमूने सां कॾहिं बि, असां सिंधी में चवणी आहे त कुता कुते का भाई, सो वञी करे पुलिस जो जेको आहे त भाउ थींदो, ओॾो वहंदो आम माण्हुनि सां जेका बेइंसाफ़ी थी आहे उनजो कोई बि क़िस्म जो को बि जेको आहे कोन करे सघंदो। तंहिंजे करे इन शइ जी असां मुकमिल तौर ते मज़म्मत कयूं था, इन सॼे शइ खे नाटक सम्झूं था ऐं पुलिस खे मुकमिल तौर ते बहसियत सियासी दौर जे असां गुनहगार सम्झूं था। इहा ठीकु आहे, जेकॾहिं को किथे हुलड़ घोड़ा थी विया त उहो को रद्दमल आहे इंसान जो, माण्हू दाह बि न करे, कूक बि न करे, माण्हू जेको आहे वधि में वधि पंहिंजे कातिल खे साम्हूं ॾिसी भला एॾी कावड़ कहिड़ी हुन वटि हथियार आहे, भला भुजो बि न ॾे, पर वरी केस जेको आहे साफ़ पिंड दाख़िल थिए, सो बि ATC जा केस। इहा मुकमिल तौर ते इहो इन करे आहे त सिटिंग SP साहिबु आहे, उनजो पावर हले थो, जजनि ते बि हले थो पावर, ऐं जेको आहे त इंतिज़ामिया ते बि हले थो। तंहिंजे करे असीं सम्झूं था त जेका साफ़ पिंड केस थिया आहिनि मुकमिल तौर ते ग़लति केस आहिनि। या पुलिस जी दहशतगर्दी आहे, अदालत जी बि दहशतगर्दी आहे। तंहिंजे करे मालिकनि खे पंहिंजो हक़ु आहे त उहे पंहिंजो रद्दमल ॾेखारनि। रद्दमल सोभी पुरमन जेको आहे रद्दमल आहे, उन ते अहिड़े क़िस्म जो जेको आहे हिनखे एहतिजाज न करणु घुरिजे आहे। बाक़ी जेका पुलिस जी जेका मुकमिल तौर ते पहिरें ॾींहं खां वठी आख़िर ताईं जेके अञा ताईं ड्रामा हलनि था, उहे सभु जो सभु ड्रामा आहिनि। ऐं नथो सम्झा त नादर को इश्तिहारी ॾोहारी हो या सॼे ज़िले दादू में को घुरबल हुयो, उनखे धाड़ा आया हूंदा, को मशहूरु जेको आहे त ॾोहारी हो। नंढियूं वॾियूं ग़लतियूं हर इंसान खां थियनि थियूं, उनजो मतिलबु इहो कोन्हे को त पुलिस खे अख़्तियार ॾिजे, जंहिं ते बि केस दाख़िल आहे उनखे खणी जेको आहे त तव्हां पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए छॾियो। ईअं आसिफ रदारी साहिब ते 30 केस हुया, 40 केस हुया, उनखे त कॾहिं गोली ॿोली कोन ईंदा। त इन करे असीं सम्झूं था पिया त सरासर जेको आहे नाजाइज़ी आहे, ॾाढा मुसी थी आहे। ऐं नादर सां इंसाफ़ तॾहिं मुमकिन थी सघे थो जॾहिं ही SP साहिबु मुअतल थिए ऐं पंहिंजी चेयर छॾे ऐं जुडिशल इंक्वायरी कमेटी ठहे